वज़ीर महमूद अली शाह चयो आहे त पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची सभ खां पहिरीं बहराड़ियुनि में अमन करायो ऐं कराची में नोगो एरियाज़ ख़त्म कराया। पीपी जे इक़्तिदार में अचण वक़्तु कराची दुनिया जो 6 ख़तरनाक तरीन शहर हो। हिन वक़्तु कराची ख़तरनाक तरीन शहरनि जी फ़हरिस्त में 126 नंबर ते आहे। टॉम्स अपोज़िशन जी तजवीज़ ते ठाहिया विया आहिनि। सिंध हुकूमत पंहिंजी मर्ज़ीअ सां नाहिन ठाहिया। हू चाहिनि था लोकल काउंसिलूं रुगो म्यूनिसिपल फंक्शन्स ते ध्यानु ॾियनि। वॾे वज़ीर सां 26 असिस्टेंट सुपरिटेंडेंट्स ऑफ पुलिस की मुलाक़ात। मिनी बजट में मुख़्तलिफ़ शयुनि ते टैक्स वधाइण जी तजवीज़। ज़रियनि मूजिब स्टेशनरी, गोश्त, भाॼियुनि, मेवनि, दालियुनि ऐं इलेक्ट्रॉनिक्स शयुनि ते 17 टैक्स वधाइण जी सिफ़ारिश कई वई। सोन, चांदी, ज़रई मशीनरी, सोलर पैनल ऐं जूतनि ते बि 17% टैक्स वधाइण जी तजवीज़ बि शामिल। कानून की अमलदारी न हुजण सबब मुल्क में करप्शन आहे। जॾहिं मुल्क में कानून की बालादस्ती नाहे हूंदी त क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। इमरान खान चयो त तहक़ीक़ी शोबे में पाकिस्तान में घटि कमु थियो आहे। जेसीं ताईं रिसर्च न थिए हक़ीक़ी सोच समाज में नथी अची सघे। कानून की अमलदारी न हुजे त मुल्क हेठि हली वेंदो आहे। अमीर मुल्कनि जी भेट में ग़रीब मुल्कनि में करप्शन वधीक आहे। वज़ीर आज़म जो इस्लामाबाद में तक़रीब ते खिताब। पाकिस्तान में ओमिक्रॉन वायरस की पहिरें केस की तस्दीक थी वई। सिहत जे क़ौमी इदारे कराची वासिन औरत में ओमिक्रॉन वायरस की तस्दीक करे छॾी। क़ौमी इदारे मूजिब ओमिक्रॉन जे शिकी वायरस जा नमूना सिहत जे क़ौमी इदारे आंदा विया हुआ। समूरनि चीफ एग्ज़ीक्यूटिव्स ते आर्टिकल 6 न लॻाए छॾियो। हिकु आल ऑफ शमीन ठाहे छॾियूं था जंहिंमें सभिनी चीफ एग्ज़ीक्यूटिव्स जूं तस्वीरूं हुजनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस इतरमिनल्ला जा मुदस्सिर नारो अगवा केस में रिमार्क्स। अटॉर्नी जनरल चयो त जंहिंखे आर्टिकल 6 ते सज़ा थिए असां त उन ते अमल कराई न सघियासीं। 10 लख माण्हू रोड ते निकिरंदा त गुम थियण जो सिलसिलो रुकिजी वेंदो। माण्हू हथकड़ी हुकूमत के ॿधो ॾी रहिया आहिनि। महांगाई हर घर के तबाह करे छॾियो। माण्हू हिकु वेले जे लाइ सिकी रहिया आहिनि। शहबाज शरीफ जूं लाहौर जी अदसा बदलत वाहिरा मीडिया सां ॻाल्हियूं। मनी लॉन्ड्री केस में हमज़ा शहबाज की हाज़िरी खां माफ़ी जी दरख़्वास्त मंज़ूर। घर वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त 23 मार्च ते इस्लामाबाद में परेड थींदी आहे। कानून खे हथ में न खणंदो त कानून मुख़ालिफ़ धुर खे हथ में न खणंदो। मुख़ालिफ़ धुर वोटिंग मशीन ते भले पदो करे हुकूमत तयारु आहे। ऑपोज़िशन वरी धांधी धांधी जो शोर मचाईंदी। राणा शमीम सुदो सभी धुरनि खां हल्फी बयान तलब। इस्लामाबाद हाई कोर्ट में राणा शमीम जे बयान हल्फी वारे ख़बर ते तौहीन अदालत केस की ॿुधणी। गिलगित बल्तिस्तान जो अॻूणो चीफ जस्टिस राणा शमीम पेश। राणा शमीम दरख़्वास्त में चयो त संदसि बेटे असल हल्फी बयान बरतानिया मां मोकिले छॾियो आहे। हल्फी बयान पाकिस्तान पहुचण में 3 ॾींहं लॻी सघनि था। अटॉर्नी जनरल चयो त तौहीन अदालत जा नोटिस मिलण वारा पंहिंजा हल्फी बयान जमा कराइनि। उन दौरान राणा शमीम जो असली बयान हल्फी साम्हूं अची वेंदो। उन खां पोइ पर्दे जुर्म लागू करण जी कार्रवाई कई वेंदी। अदालत राणा शमीम सुदो सभिनी धुरनि खां हल्फी बयान तलब कंदे केस की वधीक ॿुधणी 20 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। कराची जे गुलिस्तान चौहर में परफ्यूम चौक वटि फायरिंग में सूबाई वज़ीर इस्माइल राव जो भेणीवो डीएसपी गुलाम मुस्तफ़ा राव ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी। पुलिस मूजिब वाक़ियो खुद मज़ाहिमत तां पेश आयो। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।
कराची में यंग नर्सिस जो मुतालबन जी मनता लाइ एहतजाज सिंध असेंबली ॿाहिरां पहुची विया। पुलिस सां चकरियूं ऐं छिकताण, मुतालबा न मञिया विया त वज़ीर आला हाउस अॻियां धरणो हंयो वेंदो। यंग नर्सिस एसोसिएशन अॻवान सियालकोट सामी केस में गिरफ्तार वधीक रहण जवाबदार 15 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। गिरफ्तार जवाबदारनि जो अंग 52 थी वियो। दादू में मिरबाब जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। अदालत में ज़मानत जी दरख़्वास्त ते MP बुरहान खान चांडियो जे वकील दलील पेश कया। ॿुधणी 24 दिसंबर ताईं मुलतवी। अदालतनि ते पूरो भरोसो आहे। बुरहान खान चांडियो, अदालतनि मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। संदन हक़ में फ़ैसिलो ईंदो। मिरबाब चांडियो। उमरकोट में ज्यादती जो निशानो बणियल 8 वरियें जी निगरी गणती चोगी हालत में हैदराबाद अस्पताल दाख़िल। वाक़े की जांच शुरू। पुलिस कोर्ट आडिटिंग फार्म पहुंची वाक़े जा तफ़सील वरिता। कोडे जी वेझो ॻोठ बखो लाशारी में लाशारी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणी तकरार तां छेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। जैबाबाद वैसांगो दोस्त मोहम्मद ब्रोहिमी कार इल्ज़ाम हेठि कोठाणो क़त्ल। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। दाद लगारी में 15 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान पोढ़ी बासियाब न थियो। शबीर संदेले जी अमट ऐं 2 घरवातियुनि रोई रोई हाल हिना करे छॾिया। पुलिस जे आला इख्तियारनि खे मौक़े खे बासियाब कराइण जी अपील। कराची जे इलाइक़े सदर में 4 ॾींहं अॻु क़त्ल थियल शेख सुहेल केस में अॻिराई। पुलिस मूजिब जांच दौरान इंकशाफ थियो त मक़तूल ऐं मुबैना कातिल औरत 2 सालनि खां ख़तरनाक आइस जो नशो कंदा हुआ। 2013 में शेख सुहेल ऐं गिरफ़्तार रुबाब विच में शादी थी हुई, जंहिं राति डॉक्टर जो क़त्ल थियो। ॿई गॾिजी आइस जो नशो करे रहिया हुआ। औरत घणो नशो करे चुकी हुई। नशे दौरान मक़तूल ॿाहिरां ईंदो वेंदो रहियो, जंहिं ते ॿिन्ही में झड़ो शुरू थियो। औरत गिरफ़्तारी जे 2 ॾींहं बाद बि नशे में मदहोश रही। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में सीरीज़ जी पहिरीं T20 सीरीज़ मैच अॼु नेशनल स्टेडियम कराची में खेॾी वेंदी। मैच शाम 6 वॻे शुरू थींदी। कोरोना खां पोइ पहिरियों भेरो नेशनल स्टेडियम में मुकमल गुंजाइश सां शौक़ीननि खे अचण जी इजाज़त। मुझे दिल चवन था चरिया चरिया इहा तुझे मोह जे हो जादूगरिया। मुझे दिल चवन था जिते लियार पेरू वचन पे वचन था उतम जमारू में
मुंजन आवला जिते यार पेरू तू त मिलंदो रहंदे भावन ने ओ कीअं थो चवे ओ कीअं थो चवे। आई सिंधी ॿोली जे नामयार शाइर अदीब ऐं निगाह ताजुल बेवस जी 13 वर्षीय मुलाइबी बनी। ताजुल बेवस जॾहिं मोहम्मद बणी अमन जो लघु सिलसिला साणीअ जा सिंध मुंहिंजी अम्मा ऐं ॿिया केतिरा ई किताब लिखिया। उर्दू में ॿ किताब सिलसिला ताजुल बेवस 13 वरी अॻिते हलण सबबु लाॾाणो करे वियो।